हिंगोरजा मां ॾिसूं था मुहर्रम अली मंगणे जो जी ही रिपोर्ट जो में शहादत हज़रत अली करमल्ला वजह जे सिलसिले में हिंगोरजा में मरकज़ी मातमी जुलूस 12 इमाम बारगाह हिंगोरजा जे शाही बाज़ार में बरपा। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख्त। हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जी शहादत वारे ॾींहं ते पूरी शहादत अलीअ जो ॾिहाड़ो मल्हाए भरपूर ख़राज तहसीन पेश करण लाइ हिंगोरजा में हज़ारे आज़ादार ऐं उन में मरकज़ी मातमी जुलूस भी शामिल। योमी अलीअ जो मरकज़ी मातमी जुलूस या हुसैन या अली जी सदाउनि सां गुंजी उथियो। शाही बाज़ार जे मुख़्तलिफ़ रिवायती रस्तनि खां थींदे मरकज़ी मातमी जुलूस इमाम बारगाह करबला ते नहर थींदो। योमी अली जे मरकज़ी मातमी जुलूस जे मौक़े ते पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। गुज़रगाह वारनि हंधनि ते वधीक पुलिस नफ़री मुक़रर। इमाम बारगाह करबला ते मरकज़ी जुलूस जे नहर थियण ऐं नुंहां ख़्वां नुंहां पेश करे हज़रत अलीअ जे इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ ॾिनल लाज़वाल क़ुर्बानी खे बयानु करे भेटा पेश कंदा।